ठुल में सुप्रीम कोर्ट जी हुकूमत आपाशी खाते जी ज़मीन ता थियल कब्ज़े ख़त्म करण लाइ कार्रवाई जारी आहिनि। काल्ह असिस्टेंट कमिश्नर ठुल अब्दुल सत्तार भयो आपाशी खाते म्यूनसिपल खाते जे हमले सां गॾिजी पुलिस जी नफ़री साण करे रहबर चौक रेलाइट बैंक वटि में रस्तनि खे बंदि करे छॾियो। इंतिज़ामिया पारां हेवी मशीनरी ज़रिए ठुल जे मज़लूम जे लाइ दाद रसी बणियल ठुल प्रेस क्लब खे ड्राई पट करे छॾियो। ठुल जी आवाम जो सगारो आवाज़ बणियल प्रेस क्लब जी इमारत खे इंतिज़ामिया पारां आपाशी खाते जी ज़मीन ते थियल कब्ज़ो जणाए हेवी मशीनरी ज़रिए पहिरियों मज़लूमनि लाइ ठाहियल हाइड पार्क वॉशरूम ऐं प्रेस क्लब जे विरांडे खे ड्राई पट करे छॾियो। प्रेस क्लब जे 2 कमरनि हिकु हाल खे पिणु इंतिज़ामिया पारां ड्राइण जे लाइ 24 कलाकनि जी मोहलत ॾिनी वई आहे। ठुल प्रेस क्लब खे इंतिज़ामिया पारां ड्राई मसमार करण खां पोइ ठुल जे सियासी समाजी सुजाण हल्कनि ऐं सहाफ़ियुनि में बेचैनी फैलियल आहे। ठुल प्रेस क्लब खे ड्राइण जे दौरान सदर प्रेस क्लब मजीद नुनारी, आरिफ मुगल, दोदो बुरड़ो, सरमद कंडराणी, मीर भुट्टो, यूनिस दायो, हफ़ीज़ सुमरो ऐं ॿियनि पारां सख़्तु एहतजाज कयो वियो, पर तंहिं बावजूद बि इंतिज़ामिया पारां प्रेस क्लब जी इमारत खे ड्राई पट कयो वियो। ठुल प्रेस क्लब ड्राइण खां पोइ ठुल जा सहाफ़ी खुलियल आसमान हेठि वेठल आहे। ठुल में मज़लूमनि जी आवाज़ बणियल इदारे खे इंतिज़ामिया पारां ड्राई पट करण ते सोशल मीडिया ज़रिए मुहिम हलाए मज़म्मत कई पई वञे।